एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिली कर अज असां क्लास चौथों जो ॿियो सबक पढ़ंदासूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्का शरीफ में जावा संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब पाण सगोरनि जो नालो मोहम्मद रखियो। संदन वालदा बीबी आमना रज़ियल्लाहु अन्हा खेनि अहमद जे नाले सां सॾियो। अरब जे रवाज मुताबिक़ पाण सगोरनि खे थन प्यारण लाइ दाई बीबी हलीमा रज़ियल्लाहु अन्हा जे हवाले कयो वियो। पाण सगोरा जॾहिं 6 सालनि जा थिया त संदन वालदा बि वफ़ात करे वई। उन खां पोइ संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब जी संभाल हेठि रहिया। अञा 8 सालनि जा मस थिया त संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब बि वफ़ात करे वियो। उन करे पंहिंजे चाचे हज़रत अबू तालिब सां गॾु रहण लॻा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नंढे हूंदे खां ई सुलझणा सचार ऐं ईमानदार हुआ। उन करे माण्हू खेनि सादिक ऐं अमीन सॾींदा हुआ। पाण सदाईं गौर ऐं फ़िक्र में रहंदा हुआ। हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अबू तालिब सां वापार सांगी छांव पई विया। वाट ते बहीरा नाले राहिब मथां ककर जी छांव ॾिसी टुकड़े तां लही आयो। हिन पाण सगोरनि जी ज़ियारत कई ऐं संदन पुठी मुबारक ते नबूवत जी मोहर ॾिठी। उन खां पोइ हज़रत अबू तालिब खे चयाईं त हीउ ॿार नबी थींदो। पोइ खेसि सलाह ॾिनाई त तव्हीं वापसि वञो। मतां शाम मुल्क जा हासिद यहूदी हिन मासूम खे को नुक़सान न रसाइनि। पाण सगोरा जॾहिं 40 सालनि जा थिया त खेनि गारे हिरा में हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अमीन नबूवत जो पैगाम आणे पहुचायो। पोइ 23 सालनि ताईं क़ुरान पाक मथन नाज़िल थींदो रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी नबूवत जो ऐलान कयो ऐं माण्हुनि में इस्लाम जी तबलीग कंदा रहिया। पाण सगोरा अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। क़ुरान शरीफ में अल्लाह ताला जो हुकुम आहे अल्लाह खे हिकु करे मञो, उन सां कंहिंखे बि शरीक न करियो ऐं बुतनि जी पूॼा न करियो। पाण सगोरनि जे इन्हनि ॻाल्हियुनि ते मके जा काफ़िर संदन जानी दुश्मन थी पिया। खेनि ऐं संदन साथियुनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियण लॻा। आख़िरकार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे हुकुम सां मके मां हिजरत करे मदीने में अची रहिया। मके जे काफ़िरनि उते बि खेनि आराम सां रहण न ॾिनो ऐं केतिरियूं ई जंगियूं लॻियूं जिन में बदर, अहद, खंदक ऐं ख़ैबर मशहूरु आहिनि। जॾहिं मको फ़तेह थियो तॾहिं पाण सगोरनि पंहिंजे जानी दुश्मननि खे बि माफ़ करे छॾियो। कंहिं खां को बि बदिलो न वरिताऊं। संदन अहिड़ी शफ़क़त ॾिसी केतिरनि ई माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। अहिड़ी तरह समूरे अरब में इस्लाम पखिड़िजी वियो। बारो अॼु जो सबक़ पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।